ख़बर शामिल कंदा हलूं। सकरण जो वेझो बिजली जे मामले तां झेड़ो, 3 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी। ख़बर मूजिबि सकरण भरिसां ॻोठ मजीद किलो में लाखा बिरादरी जे 2 धुरनि में बिजली जे मसइले तां झेड़ो थी पियो, जंहिं में लठियुनि जो इस्तेमालु कयो वियो, जंहिं जे नतीजे में हिक धुर जूं 3 औरतूं मुस्मात हाकिमज़ादी, मुस्मात शाहिना धीउ मोहम्मद बख्श, शहज़ादी मर्दलाल बख्श मोहम्मद बख्श सख़्त ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त ॿी धुर जो ख़ुदा बख्श ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे तालका अस्पताल सकरण दाख़िल कयो वियो। राब्ते ते SHO असगर एवान ॿुधायो त असां ॿिन्ही धुरनि खे मेडिकल लेटर ॾिनो आहे। ॿिन्ही धुरनि जी रिपोर्ट दाख़िल कई वई आहे। हमदर्द न्यूज़ में फ़िलहाल एतिरो। ॾिसंदा रहो हमदर्द न्यूज़।